चैनल सब्सक्राइब कयो ऐं घंटी जो बटन दबायो। नींदादे दादू मामा की खबर अगुण वाफा के बगी लियाकत अली इज्जत सेवण मदरसे में कतल थे नींगर जे वाल साहब फारूक बबर सां ताज़त कई उन जे वाल साहब सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध जे हल्के में वहशत जो शिकार मासूम नींगर जे वारसनि खे इंसाफ़ मिलणु घुरिजे। वज़ीर आला अञा ताईं नोटिस छो न वरितो आहे? अवाम जो तहफ़ुज़ करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वज़ीर आला सिंध अवाम जो टैक्स मां मरादू खणी रहियो आहे। मासूम नीगर ते वहशियानो तशद्दुद कंदड़ जवाबदार खे सख़्त खां सख़्त सज़ा मिलणु घुरिजे। ॾिसंदा रहो मुंहिंजी लाड़काणो। ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ ऐं घंटी जो बटन दबायो।